अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे सिंध ॼाई ड्रामे जे बारे में अॻकथी ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, मां अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि त अचण वारी किस्तनि में छा थियण वारो आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं कॉमेंट कयो, ऐं जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, सभ खां पहिरियां उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी जेका दोस्त असांजी वीडियो ॾिसी करे लाइक कंदा आहिनि ऐं सुठा कॉमेंट कंदा आहिनि। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध ॼाई ड्रामे में अचण वारी किस्तनि में छा थियण वारो आहे। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पिरह जी शादी बशूअ सां कराई वेंदी। दोस्तों, मां तव्हांखे इहो नथो ॿुधाए सघां त हीअ शादी कहिड़ी किस्त में थींदी। दोस्तों, पर हा, मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त तमामु जल्द अचण वारी किस्तनि में बशूअ जी शादी पिरह सां कराई वेंदी। दोस्तों, उम्मीद आहे तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कॉमेंट कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।